कराची में ख़बर ॾियूं त केमाड़ी साइड पुलिस कार्रवाई दौरान शहरनि खां फुल लुट में मुलविस ख़तरनाक टोले खे गिरफ़्तार कयो आहे। मोतबर ऐं हुज़ैफ़ा समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो आहे। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे ॾोहारनि केतिरनि ई वारदातनि में मुलविस हुआ। जवाबदार गिरफ़्तारी खां बचण लाइ फायरिंग बि कई। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, फुरथियल मोबाइल फ़ोन ऐं 2 मोटरसाइकिलूं बि हथ कयूं वियूं आहिनि। कराची मां ख़बर ॾियूं पिया केमाड़ी साइड पुलिस कार्रवाई दौरान शहरनि खां फुल लुट में मुलविस ख़तरनाक टोले खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मोतबर ऐं हुज़ैफ़ा समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी केतिरनि ई वारदातनि में मुलविस हुआ। जवाबदारनि गिरफ़्तारी खां बचण लाइ फायरिंग बि कई। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, फुरथियल मोबाइल फ़ोन ऐं 2 मोटरसाइकिलूं बि हथ कयूं वियूं आहिनि। अहिड़ो चवणु आहे पुलिस जो। कराची मां ख़बर ॾियूं पिया केमाड़ी साइड पुलिस कार्रवाई दौरान शहरनि खां फुल लुट में मुलविस ख़तरनाक टोले खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मोतबर ऐं हुज़ैफ़ा समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।